बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोअज़्ज़ज़ दोस्तों हाज़रीन, अॼु असीं हिते मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में शेख हया साईं जिन जो 11हों मेलो असां जंहिं सेशन में मौजूदु आहियूं उन सेशन जो जेको मुसन्निफ़ आहे किताबनि जी पधराईअ जो जनाब सैयद ज़वार नक़वी साहब ऐं संदन किताब जो नालो आहे ख़्वाबनि जे लिफ़ाफ़े में वेढ़ियल ॻाल्हियूं। ख़्वाबनि जे लिफ़ाफ़े में वेढ़ियल ॻाल्हियूं। हिन किताब जे मुख़्तलिफ़ रुखनि ते निहायत इख़्तिसार सां असीं हिकिड़ी दिलचस्प गुफ़्तगू करणु चाहींदासीं। हिकिड़ी ख़ुशि गुफ़्तगूअ जे बदिरां असीं हुनखे दिलफ़रेबीअ सां उन बयान खे, छाकाणि त सभु ॻाल्हाइण वारा सैयद ज़वार नक़वी साहब खे इहो प्रिविलेज आहे त जेके बि असीं हुनजा हिते मौजूदु आहियूं हुन जे किताब ते ॻाल्हाइण वारा उहे हुन जे फास्ट एंड फ्रेंड हुन जे दोस्तनि में शुमारु थियूं था। ऐं हुनजी शख़्सियत ते आउं जेकॾहिं कुझु शेर पढ़णु चाहियां त पोइ उहो सिर्फ़ु शमशेर हैदरी साहब जो ई शेर थी सघे थो त नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे, इहा ई ॻाल्हि जहां सां कजे त कीअं कजे, हीउ ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे। असीं कोशिशि करे हिन पंहिंजे सेशन खे किताब जी अहमियत सां गॾोगॾु उन में असांजी जेको ज़वार साहब असां विझड़ाए पए फ्रेंडनेस आहे, जेका फ्रैंकनेस आहे, उन जो बि असीं तस्करो कंदासीं। किताब ते ॻाल्हाईंदड़ शख़्सियतूं आहिनि, ज़ाहिर त कंहिं बि तारुफ़ जो मोहताज कोन्हनि। असांजो नियाज़ पंवर साहब शाइर आहे ऐं पंहिंजे हाणे हिकिड़ो नमकीन स्टाइल जे नसरी असलोब सां ख़ाका निगारीअ ऐं मरहूमनि जे ख़तनि लिखण जे निस्बत में काविश खां पोइ ख़ासि तरह सां पंहिंजे लिखण जे हवाले सां इंतिहाई अहमियत वारे लेखक तौरु साम्हूं आयो आहे। उन सां गॾु अदल सूमरो साहब आहे, उनजो त ॿ असां वटि आई कोन्हनि राया, छाकाणि त अदल सूमरो हिन वक़्तु असांजी जेका नई टही इमदाद हुसैन खां पोइ इमदाद हुसैनीअ खां पोइ जेका शुरू आहे उन जा हू सरवाण शाइर आहिनि। सैयद ज़वार नक़वी साहब जो तारुफ़ एतिरो आहे त अव्हां सभिनी खे बि ख़बर आहे, पर ॿुधाइण में को हर्ज कोन्हे त हैदराबाद असांजी सिंध जी दिलि आहे ऐं उनजी दिलि टंडो जहानिया जी जेका धड़कन आहे उहा टंडो जहानिया आहे ऐं करबला दादन शाह आहे। सरफराज़ मियाँ जी चाढ़ीअ वटि जेको करबला आहे उते करबला जे हुन मदफ़न में इन इमाम बारगाह में इन जा बुज़ुर्ग मोहतरम साईं असांजा दादन शाह साहब असांजा उहे संदन जद अमजद आहिनि ऐं साईं वीदल शाह साहब जेके अंजुमन इमामिया। हिकिड़ो रेफरेंस इहो बि आहे त इख़्तिसार सां आख़िरी जुमिलो आहे त आउं पोइ सेशन ॾांहुं हलां थो त ज़वार नक़वी साहब जिद्दत क़दामत ऐं पंहिंजे दौर जे पूरनि जेके बि हुनजा तारीख़ी पस मंज़र आहिनि उन सां गॾोगॾु जेका हिन वक़्तु असांजे हमासरनि में हुनजी सुञाणप आहे उहा हिकिड़े रोशन ख़्याल, हिकिड़े सुठे नसर निगार, हिकिड़े सुठे मुक़रर ऐं सुठे ॻाल्हाइण वारे जी हैसियत में, हिकिड़े सुठे अफ़सानवी अदब जे हवाले सां हू सभु कुझु पंहिंजो हिकिड़ो तारुफ़ तव्हां सभिनी जे आॾो कराए चुको आहे। एजुकेशनिस्ट ऐं हुनजे ज़िंदगी जो वॾे में वॾो उहिदो बेशक ॿिया बि हूंदा पर पाण सिंधी अदबी बोर्ड जा सेक्रेटरी बि रहिया आहिनि। ऐं न्याज़ ॾांहुं हलंदो सभ खां पहिरीं त न्याज़ हीअ किताब आहे जंहिंमें किताब जो कंटेंट जी जेसिताईं तव्हां ताईं किताब पहुचे त ऐं सिर्फ़ु कंटेंट जा उहे उनवान तव्हांखे ॿुधायां थो, अॻिते हली असीं हुन में खुलंदा वेंदासीं त हिन किताब में छा जादू भरियो पियो आहे। मिसाल तौर ते तासुर आहिनि, ख़ाका आहिनि ऐं असांजे सईद ज़वार नक़वी साहब जा मुख़्तलिफ़ हमसरनि ते लिखियल मुहाग आहिनि, कुझु तमामु अहम जेके असांजी क्लासिक शख़्सियतूं आहिनि उन्हनि ते हुननि जा इहे तासुर ऐं तहक़ीक़ी मकाला आहिनि। त ऐं इन सॼे थोरे तारुफ़ ॾियण खां पोइ न्याज़ तव्हांजी दिलि छा थी चवे त तव्हीं हुनजे तासुरनि ते ॻाल्हाईंदो, ख़ाकनि ते ॻाल्हाईंदो या मुहागनि ते ॻाल्हाईंदो? महिरबानी नसीर साईं। सभ खां पहिरियों त मां ज़वार नक़वी साहब खे संदन शानदार ऐं ज़बरदस्त तरीन किताब ते नसर जे किताब ते दिलि सां मुबारकूं ॾींदुसि, छाकाणि त असां ॾिठो इहो आहे त ज़वार शाह जो नालो हिकिड़े शाइर जी हैसियत सां त तमामु घणो दोस्तनि वटि पहुतल आहे, पर हिकिड़े सुठे शानदार नसर नवीस तौरु हिकिड़ी कंपाइलेशन जेका हुनजी आहे उहा हिते आई आहे ऐं हुन में हुन पंहिंजे नसर जे मुख़्तलिफ़ जेके ख़ुशबू आहिनि उन्हनि जो हवालो ॾिनो आहे। हुन ख़ाका बि लिखिया आहिनि, हुन नसर जे मुहाग बि लिखिया आहिनि, हुन तासुर बि लिखिया आहिनि, मज़मून बि लिखिया आहिनि। पर मां छाकाणि जो ख़ाका मुंहिंजो पसंदीदा मौज़ू रहियो आहे त मां सम्झां थो त ज़वार शाह जे ख़ाकनि वारे पासे ॾे
हलिजे त अञा बि वधीक ॻाल्हाइण में आसानी थींदी। ॿियूं शयूं बि तमामु गहराई वारियूं आहिनि, पर ख़ाका छाकाणि जो जिन दोस्तनि ते ज़वार साईं ख़ाका लिखिया आहिनि उन्हनि सां असांजो बि हिकिड़ो मोहबत जो ऐं पंहिंजाइप जो तालुक़ रहियो आहे, त असां उन्हनि शख़्सियतुनि जे मामलनि खे असां ॾिसंदा रहिया आहियूं, उन्हनि खे असीं ज़ाती तौर ते सुञाणूं था ऐं ज़वार साईं उन्हनि खे कीअं थो ॾिसे उहो जेके आहिनि सॼियूं शयूं हिन में असांखे नज़र अचनि थियूं। तव्हां जीअं ॻाल्हि कई त मां ज़वार साईं जे किताब ते ऐं उनजे कंटेंट ते ॻाल्हायां त हीअ किताब जो जेको टाइटल आहे उहो आहे ख्वाबनि जे लिफ़ाफ़े में वेढ़ियल ॻाल्हियूं। इन टाइटल जे पढ़ण सां माण्हुनि जे ज़हन ते यकीनन इहा ॻाल्हि हूंदी त हिन में का शाइरी हूंदी, छाकाणि जो हीउ हिकिड़ो शाइराणे अंदाज़ जो पंहिंजो उनवान आहे। पर जेकॾहिं तव्हां अॻिते वेंदव ऐं किताब जे ॿिया जेके मज़मूननि जा उनवान आहिनि, ख़ाकनि जा उनवान आहिनि, ॿिनि तहरीरनि जा उनवान आहिनि, तिन में बि तव्हांखे साईं ज़वार शाह जे शाइराणी जेका हिस्सा आहे या शाइरी सां हिकिड़ी मोहबत आहे या हिकिड़े शाइर जी जेका सुञाणप आहे उनजी ख़ुशबू तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदी। कुझु टाइटल ऐं कोशिशि कयां थो त मूं जेके पढ़िया पई सो उहे ॾेखारिजे। मिसाल तौर तासिर आहे तारीख़ जो केॾारो पको किलो हैदराबाद, हीउ कुझु बि लिखी सघे पियो, हिकिड़े जर्नलिस्ट वारे नाले सां लिखियो आहे त बाबा पको किलो हैदराबाद, त तव्हां इहा बाबादी जो मंज़र पेश करणु लॻो। पर तारीख़ जो केॾारो इहो हिकिड़े शाइर हिकिड़े आर्टिस्ट जे ई ज़बान मां ऐं ज़हन मां सिरजे थो। बसंत जी रुत बेचई आहे शेख अयाज़, ठीकु आहे। उन खां पोइ सहरा में टिड़ियल गुलाब जहिड़ो शख़्स सैयद सरदार शाह, गंगोर घटान में चंद्रमा चमके थो इमदाद चांडियो, तूं मिलंदो रहंदे ख्वाबनि में कॾहिं निंड में कॾहिं उजागनि में साईं निसार हुसैनी। ऐं हाणे दो पल की जीवन से एक उम्र चुरानी है, हाणे तव्हां ॾिसंदो त हिन जा समूरा जेके उनवान आहिनि इहे बि शाइराणा आहिनि ऐं हिन सॼे किताब में ज़रूरु नसर आहे, पर उहो नसर जेको आहे हिकिड़ी शाइरीअ सां भरपूर आहे। इन नसर में तव्हांखे जेका ॿोली आहे, ॿोलीअ जो जेको रिदम आहे ऐं ॿोलीअ जो जेको अंदाज़ आहे उहो शाइराणो लॻंदो त तव्हांखे हिकिड़े लम्हे लाइ विसरी वेंदो त तव्हां को नसर जो किताब पिया पढ़ो, पर हिकिड़े ख़ूबसूरत शाइर जो जेको आहे सो नसरी तहरीर ॾिसी रहिया आहियो। हिन में ॿिया ख़ाका बि आहिनि, इतफ़ाक़ सां मूं ते बि ख़ाको आहे, उन लाइ बि मां साईं जो तमामु थोराइतो आहियां। मूं साईं ते हिकिड़ो ख़ाको लिखियो, उहो बि जेको आहे सो मूंखे यादि अचे थो, पर पोइ उहो ख़ाको जेको सो पंहिंजे मिज़ाज तबियत मुंहिंजो हुन में साईं सां हुजतूं तमामु घणियूं आहिनि। इहे साॻी हुजतुनि जा अख़्तियार मां साईं खे बि ॾिना हुआ त तव्हां जेतिरियूं बि हुजतूं कयो, पर साईं हिकिड़ी पंहिंजे अंदाज़ पंहिंजे रंग सां केतिरनि जॻहियुनि ते मूंसां जेको आहे सो रिआयत कई आहे, तंहिंजे लाइ मां साईं जो थोराइतो आहियां। अच्छा, हाणे इमदाद चांडियो साहिबु आहे असांजो तमामु उस्ताद बि आहे, सियासी तंज़ीमुनि जो अॻुवाण बि आहे, असांजे शागिर्द तंज़ीमुनि जो रहियो आहे, उन सां गॾोगॾु असांजी सहाफ़ती बिरादरीअ जो बि माण्हू रहियो आहे। ऐं जॾहिं नंढो हूंदो त साईं इमदाद असांजी तहरीरुनि खे सिंध न्यूज़ जे अदबी सुफ़े में शाये कंदो हो, जॾहिं हू सिंध न्यूज़ जे अदबी पेज जो इंचार्ज हूंदो इमदाद चांडियो साहिबु। ऐं उन खां पोइ शागिर्द अॻुवाण रहियो, पोइ वरी सिंध यूनिवर्सिटी में बि रहियो ऐं उन खां पोइ पाण ख़ैरपुर यूनिवर्सिटी में हले वियो आहियूं, था डॉक्टर थियो, प्रोफेसर थियो ऐं प्रोफेसर थी रिटायर थियो। त हिन शख़्स जो छाकाणि जो मां साईं इमदाद खे चङी तरह ज़ाती तौरु सुञाणा थो ऐं अहिड़ी तरह मुंहिंजो अंदाज़ो आहे त मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जा थोरा घणा माण्हू ज़रूरु सुञाणंदा हूंदा, पर असांजी टहीअ खां पोइ जेका ॿी टही आहे, टी टही आहे, हाणे असीं बि तव्हां बि ॿुधाईंदा आहियो त 71 72 जो थी वियो आहियां, त हाणे बि माण्हुनि खे ॿुधायां थो मां बि 63 64 जो थी वियो आहियां। त असां इहे 63 64 सालनि वारा आहियूं, असीं सम्झंदा आहियूं त बाबा असां खां ॿी जनरेशन हूंदी उहा 40 जे अंदरि हूंदी ऐं असांजे खां टीं जनरेशन जेका हूंदी उहा 20 जे अंदरि हूंदी। त इहा जेका टीं जनरेशन आहे उन लाइ शायदि इमदाद साईं जो कमु, उनजो कंट्रीब्यूशन, उन जूं कुर्बानियूं ऐं उनजी कमिटमेंट जी एतिरी ॼाण न हुजे जेतिरी साईं ज़वार शाह पंहिंजे हिन ख़ाके में उनखे ज़ाहिरु कयो आहे। त मां सम्झां थो त इहो हिकिड़ो ख़ाको पंहिंजे हवाले सां तमामु अहम ख़ाको आहे। साईं निसार हुसैनीअ जो अदब जे हवाले सां एज़ उस्ताद जे हिसाब सां, उन खां पोइ
नाटक नवीसी जे हिसाब सां, हिकिड़े पब्लिशर जे हिसाब सां, हिकिड़े लेखक जे हिसाब सां ऐं हिकिड़े वॾे उस्ताद जे हिसाब सां जेको हुनजो कमु आहे, जेको कंट्रीब्यूशन आहे पंहिंजे मिज़ाज में, जेके माण्हू आगम पब्लिकेशन में रेग्युलर ईंदड़ वेंदड़ आहिनि, जिन उन दौर में 70 जे पोएं ॾहाके में ऐं 90 ताईं जो जेको दौरु आहे साईं निसार हुसैनी खे ॾिठो आहे, त अलाए केतिरा असां जहिड़ा माण्हू साईं निसार हुसैनी जे शागिर्दीअ मां मुस्तफ़ीज़ थी ऐं हिकिड़े एतमाद जे ॻाल्हाइण जी पोज़ीशन में आया, त साईं निसार हुसैनी साहिबु जहिड़ी शख़्सियत ते हुनजो ख़ाको आहे ऐं उहो मां सम्झां थो त इहे अहिड़नि माण्हुनि जा ख़ाका लिखणु ज़ाहिर कनि था त ज़वार शाह उहो माण्हू आहे जिन खां हिन जेको कुझु सिखियो आहे उनखे हुन विसारियो कोन्हे, उन मोहबत सां, उन पंहिंजाइप सां उनखे यादि बि कयो आहे। असांजे अॼोके दौर में थींदो ईअं आहे त असां उन्हनि माण्हुनि खे यादि कंदा आहियूं जिन में को कमु हूंदो आहे या उनजे पोयारनि में को कमु हूंदो आहे, पाण वॾो गुज़ारे वेंदो आहे त उनजा पोयार के वॾनि उहिदनि ते मौजूदु हूंदा आहिनि, त असां उनजी वाखाणनि जा जेके वॾा वॾा जेके मीनार खड़ा करे छॾींदा आहियूं। पर साईं ज़वार शाह अहिड़नि माण्हुनि जो ज़िक्र कयो आहे, पंहिंजे बाबा साईं जो ज़िक्र कयो अथसि ऐं इम्तियाज़ चांडे साहिब जो ज़िक्र कयो अथसि, साईं निसार हुसैनी जो कयो अथसि, असां सां गॾु साम्हूं असांजी लॾे जो असांजे तमामु एक्टिव सरगर्म समाजी अॻुवान साईं सलमान जी अबड़ो साहिब जिन मौजूदु आहिनि, उनजे हवाले सां उन्हनि जो कमु आहे त ज़वार शाह उन्हनि जे बि कम खे वाखाणियो आहे। उन सॼी सिंध में जेको NGO जे हवाले सां हिकिड़ो इनकलाब ऐं तब्दीली जी हिकिड़ी दौर आंदो आहे, त ज़वार शाह उनखे बि ज़िक्र कयो आहे। हिन में ॿिया बि मौज़ू आहिनि, अगरि ॿियो मौक़ो मिलियो त ॿियो सुवालु थियो त उन ॾे पाण ईंदासीं, पर ख़ाकनि वारे पासे खां मां सम्झां थो त ज़वार शाह सिंध में जेके बि अॼुकल्ह असांजा हिन दौर जा ख़ाका नवीस दोस्त मौजूदु आहिनि, उन्हनि में रवादारी, मोहबत, पंहिंजाइप ऐं कंहिंजी इज़त नफ़्स खे मजरू करण खां सवाइ जेका तहरीर थिए थी उहा ज़वार शाह लिखी आहे। त मां इहो साबित थिए थो त पाण हिकिड़ो ख़ानदानी माण्हू आहे, मोहबत कंदड़ माण्हू आहे ऐं माण्हुनि खे कुर्ब ॾींदड़ ऐं अहसाननि खे न विसारंदड़ माण्हू आहे। तव्हां बिल्कुलु बजा फरमायो नियाज़ कंवर साईं त सैयद ज़वार नक़वी साहिबु असांजे हैदराबाद जी इंतिहाई वज़हदार ख़ानदान सां उनजो ताल्लुक़ु आहे ऐं अहिड़ो ख़ानदान जंहिं वटि दस्तरख़ान हमेशह खुलियल आहे, हिक खां हिकु संदसि सीनियर या हम असर या उनखां पोइ जूनियर हमेशह जॾहिं बि हुननि जे पंहिंजे टंडे जहानिया वारी जेका हिननि जी हवेलीअ जी उताक आहे, उतां हू कॾहिं बि ईअं ख़ाली हथे ऐं ख़ाली पेट कॾहिं न विया हूंदा। इहा ज़वार साईं जिन जी हिकिड़ी शख़्सी सुञाणप आहे लिखण वारे जी हैसियत खां अलावा। अवां जिन ख़ाकर निगारनि जे पस मंज़र में सैयद सरदार शाह, नियाज़ पंवर साहिबु, असांजे सुलेमान जी अबड़ो साहिबु, बाबा साईं वीदल शाह साहिबु, सैयद सरदार शाह साहिबु जो ज़िक्र आहे त पोइ वरी सॼी उनजी हम असर संगत जो बि कूज़े में समुंड वांगुरु अंदरि हिकु दौर बंदि आहे। जॾहिं साईं निसार हुसैनी जो तस्करो तव्हां कयो आहे ज़वार साईं, त पूरो हिकिड़ो हैदराबाद जी पूरी सरगर्मी जंहिंमें असां सम्झूं था त हैदराबाद जो अदबी मर्कज़ जेको 70s में आहे, बेशक त तारिक अशरफ साहब जो सुहिणी प्रेस, पर उते सिर्फ़ु रिज़र्व्ड ऐं वॾा वॾा लेखक अची सघंदा कि आम पखी पखण ग़रीब गुरबे खे उनजे ऑफिस में वञण जी एतिरी कोन हिमत हूंदी हुई। त आगम पब्लिशिंग एजेंसी अदा मदद अली सिंधी असांजी ख़ुशनसीबीअ ते मौजूदु आहिनि, त मोहम्मद इब्राहिम जोए साहिब खां वठी इब्न हयात पंवर साहिब खां वठी अदा मदद अली सिंधीअ खां इमदाद हुसैनीअ खां ज़वार नक़वीअ ताईं असीं सभु उन ऑफिस जी हिकिड़ी टिक टिक कंपनी जेका आहे उनजो हिकिड़ो हिसो ऐं अदल सूमरे ॾांहुं हलंदुसि। पर हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि दरमियान में विच में कंदो हलंदुसि त नियाज़ तव्हां असांखे उमिरियुनि जो अहसासु ॾियारियो त मुंहिंजी उमिरि हीअ आहे ऐं मुंहिंजी उमिरि त ख़ासि तरह सां नियाज़ खे एतिरो मूंसां का रिज़र्वेशन आहे जो जेकॾहिं आउं 70 जो हूंदो आहियां त चवंदो ही 72 जो अथव। हाणे दिलचस्प पहलू ज़वार नक़वीअ ॾांहुं थो अचे त ज़वार साईं हमेशह पंहिंजी उमिरि खे लिकाईंदा रहिया आहिनि ऐं असीं अलल ऐलान बरड़ बाकास थी ऐलान कंदा आहियूं त असां हाणे एतिरनि सालनि जा थी विया आहियूं, असांजी रुख़सतीअ ते महिरबानी करे ॾुख न कजो। ज़वार साईं जंहिं साल रिटायर पिया थियनि, असां हुसैनाबाद में हिकिड़ी मच्छी मानीअ में वेठा आहियूं त साईं जी ख़बर पई त ॿ टे मूंखे त अंदरां ख़बर हुई त साईं जो अनक़रीब सभु कुझु थियण वारो आहे, पर साईं खां पुछियुमि त साईं तव्हां रिटायर थियण वारा आहियो छा? चई न न कंहिं चयो, अञा मुंहिंजी उमिरि 52 साल आहे, मुंहिंजा 8 साल पिया आहिनि। जॾहिं त ॿिए टे ॾींहं अख़बार में आयो त साईं रिटायर थी विया आहे पंहिंजे 60 सालनि ते। अदल सूमरे साहिब खे बि
उमिरि जो को बि अहसासु कोन्हे। ऐं सदाईं हुन सां रश कंदो आहियां त छाकाणि त हुनजी 72 साल उमिरि थी वई आहे, इन करे हुनजी 35 पेंशन जेका आहे सा रिस्टोर थी चुकी आहे। अदिल, ही जेको मूं चयो त असीं हिकिड़ो फ्रेंकली ॻाल्हाईंदासीं, असांजे दोस्त जो किताबु आहे, तमामु हसीन किताबु आहे जेको हिकिड़े दौर जी तारीख़ आहे। पर अदिल, तारीख़ जो जॾहिं मूं ज़िक्र कयो त उनजो पहिरियों मज़मून ज़वार साईं पंहिंजे हैदराबाद जी मिटी हुजण जे हैसियत में हुन पके किले ते जेको उन जूं बुरंदड़ दीवारूं आहिनि उन ते आहे। ऐं उन खां फौरन पोइ जेको ॿियो आहे न, उहो असां शीयनि वांगुरु रोअण पिटण वारो ॻाल्हि किले खां शुरू कई अथसि ऐं केॾारो हुनजो उनवान रखियो अथसि, जीअं न्याज़ ॿुधायो, ॾाढो सुठो। ऐं पोइ वरी अचे थो हू सिधो सैयद साबित अली शाह ते, हेरण में बीबी बानू सिर ते ख़ाक वसाए थी ऐं शाह हुसैन जे लाश ते वेठी हीणो नीर वहाए थी। चओ अली शहज़ादी अली अकबर जा मरसिया ऐं साबित अली शाह जो कंट्रीब्यूशन, जंहिंखे असांजे सिंधी अदब में को सिंफ़ मञण लाइ तयारु कोन्हे, मरसीअ खे। ज़वार साईं उन ते हिकिड़ो शानदार मक़ालो लिखियो। अदिल, तव्हां मौक़िक़ बि आहियो, माशाअल्लाह, तव्हां नसर निगार बि आहियो, त तव्हां किताबु छाकाणि त ताज़ो ताज़ो आयो आहे, तव्हांजी जेतिरी हुन ते नज़र आहे, मक़ालनि खां शुरू थी तासुरनि ऐं ख़ाकनि तां अॻिते हलूं था। तव्हां जंहिं पहलूअ ते ॻाल्हाइणु चाहियो, ओपन आहे सेशन। ज़वार साईं, असीं आऊं ख़ुशि नसीब आहियां, मूं सरकार दादन शाह खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। उहे असांजे ख़ानवादे जा मुर्शिद आहिनि, असां उनजे पेरनि खे हथ लाथा आहिनि। उन खां पोइ आऊं त नंढपण में साईं दादन शाह साहिब जिन खे ॾिसंदो हुअसि, मूं ॾिसंदो रहंदो हुअसि, त मुंहिंजे लाइ त हू शाह लतीफ़ हुया, पंहिंजे दौर जी हिकिड़ी वॾी बुज़ुर्ग शख़्सियत हुया। उन खां पोइ साईं मुंहिंजो वरी ॾिसो ॿियो दौरु ॾिसो त मूं वरी बाबा साईं सैयद वीदिल शाह साहिब जिन खे बि 100 साल खां वधीक जेकॾहिं हुनजी ॼमार हुई, त वरी ॿी पीढ़ीअ खे बि मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। ऐं मुंहिंजी सादत थी त उन ई ख़ानवादे जे ज़वार नक़ी साहिब खे मूंखे ॾिसण जो मौक़ो मिलियो। माना टीं पीढ़ी आहे। ऐं जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त कदमगाह खां वठी मौला अलीअ खां वठी मर्कज़ आहे असांजी आज़ादारीअ जो, जेको बुनियादु विझण वारो आहे, उहो असांजा हिननि जा जद अमजद आहिनि, करबला दादन शाह। पूरी हैदराबाद जे ख़ासि तरह सां तिलक चाड़ीअ वारी जेका सरफराज़ जी चाड़ी हुनजी जागीर, उहे एॾा सख़ी हुया जो पार्टीशन खां पोइ जेको बि मुहाजिर आयो थिए, बाबा वेठो 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 वेठो, पोइ उन्हनि खे विहारींदा विया, इनकरोचमेंट वधंदी वई। पर दादन शाह साईं जिन पंहिंजी ख़ुशदिलीअ सां उन्हनि खे उते रहाइश मुयसरु कंदा रहिया। ऐं ज़वार साईं, तव्हां हिकिड़े सख़ी ख़ानदान जा फ़र्द आहियो, तव्हां वटि गुफ़्तगू बि ज़बरदस्तु आहे, तव्हां वटि तहरीर जो अंदाज़ बि सिंपल सादो, जीअं अदल चयो त उहो पंहिंजे तरीक़े जो आहे। ऐं जंहिंखे ब्रॉडकास्टर जी गुफ़्तार चवां थो। असीं पंहिंजे सेशन जे आख़िर में आख़िरी सुवाल ॾांहुं आहियूं, त तव्हां पंहिंजे बारे में ख़ुदि असांखे ॿुधायो त हीअ तव्हांजी तहरीर जो सफ़रु कीअं शुरू थियो ऐं तव्हांजी इंस्पिरेशन छा आहे। शुरू में त असांखे ख़बर आहे त तव्हांजी इंस्पिरेशन अदा मदद अली सिंधी आहे, छाकाणि त हू पंहिंजे अफ़सानवी अदब में जेको बि ॿोली लिखे, जेको बि मंज़र क्रिएट करे, असां कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हांजे कहाणियुनि में, तव्हांजे नसरी नज़मनि में हुनजो पड़लाव असीं ॿुधंदा हुआसीं। सो अॼु तव्हां कन्फेस कयो त तव्हां जंहिं मनसब ते बीठा आहियो लेखक जी हैसियत में, तव्हांजी सुञाणप आहे। तव्हांखे सॼी सिंध सईद ज़वार नक़वी हिकिड़े शाइर, नसर निगार ऐं मुक़रर तौर ते तव्हांजी पंहिंजी लिखण जी इंस्पिरेशन छा आहे,
ऐं इहा लिखण जी इब्तिदा त ज़िंदगीअ खां शुरू थी ऐं पोइ इहो सफ़र केसि ताईं किथे थी अची पहुतो? मां 77 या 76 खां लिखणु शुरू कयो ऐं पोइ जीअं जीअं माण्हू वॾो थींदो थो वञे तीअं तीअं माण्हूअ जे मुताले मुशाहिदे जी वुसत हुन जे तहरीरुनि खे वधीक मज़बूत ऐं मुस्तहकम कंदी रहे थी। ऐं इहा हक़ीक़त आहे त मुंहिंजो नंढपण मदद अली सिंधी साहिब सां गॾु गुज़रियो ऐं मदद अली सिंधी साहिबु असांजो इंतिहाई ख़ूबसूरत कहाणीकार ऐं नसर नवीस आहे। जी, मदद साहिब जे कहाणियुनि खां मां तमामु घणो मुतासिर रहियसि, उन जो मूं ते तमामु घणो असरु रहियो। ऐं हींअर मूं जो अदल साहिब जेका ॻाल्हि कई, मां मदद साहिब सां उन ॻाल्हि खे ॻंढणु थो चाहियां त मदद साहिब जॾहिं कहाणियूं लिखियूं त मदद साहिब जे कहाणियुनि जो डिक्शन उन दौर में मुरवज कहाणीकारनि जे डिक्शन खां मुनफ़रद हुयो। खंडर कहाणी उन जो हिकिड़ो चिटो मिसाल आहे। या मुश्ताक शोरे साहिबु जॾहिं कहाणियूं लिखियूं त हुन हिकिड़ो पंहिंजो जुदा हिकिड़ो डिक्शन मुतारिफ़ करायो। या शेख अयाज़ जॾहिं लिखिया 6 सिटा त उन खां पहिरीं 6 सिटनि जो को रवाजु कोन हो। मां इहो सम्झां थो त इम्पॉर्टेंट इहो कोन्हे को त उन खे उन घाड़े ते उन असलोब में उन शइ खे मुकमिल आंदो वियो आहे या न। इम्पॉर्टेंट इहा आहे त राइटर उन में केतिरनि शयुनि खे नए अंदाज़ सां पेश कयो आहे। मिसाल जे तौर ते ख़ाको लिखणु, फलाणो पुटु फलाणे जो हिते फलाणे दौर में ॼाओ फलाणे में गुज़ारे वियो, नेवर। मां जॾहिं ख़ाको लिखियो आहे, अच्छा पहिरीं ॻाल्हि इहा त हिन में हिकिड़ो तासुरु आहे, ठीकु आहे, जेको किले ते आहे। उन खां पोइ हिन में ख़ाका आहिनि। जेका अदल साहिबु ॻाल्हि कई त 1 पेज 1.5 पेज वारा, उहे मज़मून कोन्हनि के उन में हिकिड़ो भेरो जेकॾहिं ॾिठो वञे त उहे तारुफ़ आहिनि। जीअं असांजो प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह रिज़वी आहे, या असांजा ॿिया दोस्त आहिनि, उन्हनि जा जेके किताब आहिनि उन्हनि जेके बैक टाइटल ते मूं तारुफ़ लिखिया आहिनि, खेमचंद शर्मा आहे, उहे उन तारुफ़ जे सेशन में उहे 4-5 हिसे में आहिनि। या मुहाग आहिनि त जेके मूं मुहाग लिखिया आहिनि त उहे 4-5 मुहाग आहिनि। ज़ाहिर आहे मुहाग या तारुफ़ हिकिड़े पेज जो लिखी सघिजे थो, 1.5 पेज जो बैक टाइटल ते जेको अचे उहो 10 पेज जो नथो लिखी सघिजे। तंहिंजे करे उहे मुख़्तसिरनि उन जो घाड़ेटो ओतिरो ई हुअणु घुरिजे। बाक़ी जेके मुंहिंजा ख़ाका आहिनि, उन्हनि ख़ाकनि में मूं उन फ़र्द खे, मिसाल जे तौर ते निसार हुसैनी उन दौर जी हिकिड़ी वॾी नर्सरी हुई। मां जेकॾहिं इहो चवां त असांजी जेका ज़हनी परवरिश आहे उहा निसार हुसैनी ऐं आगम में थी। हाणे जॾहिं निसार हुसैनी जो ज़िक्र निकिरंदो त आगम जो ज़िक्र बि थींदो, जॾहिं आगम जो ज़िक्र थींदो त नसीर मिर्ज़ा जो ज़िक्र बि थींदो, उते मुंहिंजो ज़िक्र बि थींदो, तारिक आलम अबड़ो, केस आलम अबड़ो, ॿिया ख़ुदा बख़्श अबड़ो, साजिद कुरैशी, इसरार शाम, उहो अकबर जिस्काणी, उहो सॼो उन जो हिकिड़ो हिसो थींदा। त उन ख़ाके में मूं किसा गोई खे शामिलु करण जी कोशिशि कई आहे। माना त हिकिड़ी नई शइ खे आंदो अथऊं त भई ख़ाको इन ते आहे, पर उन दौर जी समाजी सियासी उन हालतूं कहिड़ियूं हुयूं, अदबी हालतूं कहिड़ियूं हुयूं, सोसाइटी केॾे पे वई, त ख़ाके में जो मक़सदु इहो हूंदो आहे त उन सॼे दौर खे, उन कैनवास खे तव्हां हिकिड़े पंहिंजो कूज़े में बंदि करे पेश कयो। मिसाल जे तौर ते इहा ॻाल्हि मां न पे कई, हाणे उहा वक़्त खां पहिरीं डिस्क्लोज़ थो कयां त जेको मुंहिंजो किताबु हाणे अचे पियो, उन में मुंहिंजो जेके ख़ाका आहिनि, मां कंहिं पंहिंजी मर्ज़ीअ ते लिखंदो आहियां। मां कंहिंखे ख़ुशि करणु या कंहिंखे नाराज़ करण लाइ नथो लिखां। मूं मदद अली सिंधी ते जेको ख़ाको लिखियो आहे उहो कोई 60-70 पेजनि जो ख़ाको आहे। हाणे उन ख़ाके में मदद अली सिंधी अची वियो, उन में सिंध न्यूज़ अख़बार अची वई हली, उन में सिंधू अख़बार अची वई, उन में GS स्टूडेंट्स फेडरेशन अची वई हली, उन में हिन जो मुख़्तलिफ़ नौकरियूं करणु अची वयूं। हाणे उन्हनि सभिनी शयुनि खे कीअं माइनस करे सघिजे थो? उनखे माइनस नथो करे सघिजे। मदद अली सिंधी वालिद साहिब जी गिरफ़्तारी, उनजे अमड़ जूं तकलीफ़ूं, उहे सभु उन्हनि हिकिड़े माण्हूअ जे इमदाद चांडे जो जेको ख़ाको आहे उनखे त इमदाद जे चवण ते मूं मुख़्तसिर कयो।
इमदाद चांडी जो खाको त आउं भायां थो त को 100 सुफ़नि ते मुश्तमिल हो। उहो माण्हू जेको SNSF जो जोड़ींदड़ आहे, जेको माण्हू DSF जो जोड़ींदड़ आहे, जेको माण्हू पंहिंजे आख़िरी ॾिहाड़नि में कुझु बि कोन थो करे, उहो वञे थो प्रोफेसर ते, उतां जॾहिं रिटायर थो थिए त कुझु बि नथो करे, उहो वञी थो वरी ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान खे जॉइन करे। त उन जे खाके में उहे सभु शयूं हुअणु घुरिजनि। सुलेमान अबड़े साहिब ते जेको मूं लिखियो आहे, सुलेमान अबड़ो साहिब छा हो? शहदादपुर जो हिकिड़ो ॿारु हो। असां ॿारनि तंज़ीमुनि में गॾिजी कमु कंदा हुआसीं। पोइ सुलेमान अबड़े उतां ग्रोथ कयो, कीअं हू अंग्रेज़ी पढ़ियो, कीअं शहर में आयो, कीअं हुन सॼी दुनिया में, सिंध न पाकिस्तान न सॼी दुनिया में हुन कीअं पंहिंजो पाण खे रिकॉग्नाइज़ करायो आहे। त ओड़े नमूने सां उनखे उन जे सॼे तारीख़ी पस मंज़र खे पाण खे उन में आणणु घुरिजे। ज़वार साईं असीं पंहिंजे सेशन आख़िरी आऊं सिट चवंदुसि जेका आऊं बिल्कुलु आऊं चवणु चाहियां थो, उहा इहा चवणु चाहियां थो त क्रिएटिव राइटर ऐं तहक़ीक़ कंदड़ में फ़र्क़ु हूंदो आहे। क्रिएशन अलॻि शइ आहे, तहक़ीक़ अलॻि शइ आहे। रिसर्च जॾहिं कबी त उहा हिकिड़ी ॿी शइ हूंदी, ऐं जॾहिं उन ते जेको आहे सो पंहिंजो तख़लीक़ कबी त उहा ॿी शइ हूंदी। ऐं हिन में मुंहिंजा जेके बि इहे शयूं शामिल आहिनि, ख़ाका ख़ासि तौर ते, उहा मुंहिंजी क्रिएशन आहे। जी बिल्कुलु। सो बहरहाल वॾी महिरबानी ज़वार साईं। असांजे नियाज़ कंवर साहिबु हिकिड़े तख़लीकार जी हैसियत में हिन किताब जी छंड छाण कई। अदल सूमरे साहिबु मुहक़िक़ कई नक़ाद जी हैसियत में उनजो जाइज़ो वरितो, ऐं तव्हां उनजो पूरो पस मंज़र बयानु कयो। ऐं असीं पंहिंजे सेशन खे पुॼाणी ते ख़ुदि ज़वार साईं जे लिखियल हिकिड़े अहिड़े पैराग्राफ ते जेको असां सभिनी हैदराबाद वासियुनि जे दिलि जो आवाज़ु आहे, जेको हिकिड़े क्वेश्चन आहे, ऐं उन्हनि ॿिनि टिनि जुमलनि ते पंहिंजी गुफ़्तगू खे ख़तमु कंदुसि ऐं असांजो सेशन पंहिंजे एंड ते पहुचंदो। ज़वार साईं जॾहिं पके किले ते लिखनि था त उनजे आख़िर में लिखनि था त अंग्रेज़ बहादुर सां महाॾो अटकाईंदड़ मीरनि जे बहादुर जर्नेल होश मोहम्मद शहीद नारे जाणी में जंग कंदे हिकु लम्हे लाइ बि इहो तसवुरु न कयो हो त मैदान में जंग हारण खां पोइ हुननि जो तख़्तगाह बणियल हसीन शहर हैदराबाद ऐं उनजो क़िलो हिकु सदीअ बाद ॿाहिरां आयलनि जे करे खुलियल गटरनि बदबूदार नालियुनि में तब्दील थी वेंदो। हुनखे इहा ज़रूरु ख़बर हूंदी त कॾहिं न कॾहिं तारीख़ सितम ज़रीफ़िन जी तस्वीर बणिजी वेंदी, पर हुनखे इहा क़तई तौर ते ख़बर न हूंदी त हुन ऐं हुन जे साथियुनि जो वहंदड़ लहू उनखे उन इहे सितम ज़रीफ़ी खां छा कॾहिं बचाए बि सघंदो। सदाईं